अॼु असीं सचल सरमस्त जे कलाम ख़ुदशनासीअ जो पाठ सेकेंड कंदासीं। हिन कलाम में कुल 25 मिसराऊं आहिनि। 7 मिसराऊं पाण पाठ फस्ट में करे चुका आहियूं, जिन में सचल सरमस्त फरमायो आहे त पंहिंजो पाण खे सुञाणो। पंहिंजो पाण खे सुञाणो तॾहिं सुञाणंदासीं जॾहिं असां पंहिंजे पाण खे ख़तमु कंदासीं, पंहिंजे ख़ुदीअ खे, पंहिंजे हस्तीअ खे मिटाईंदासीं, पंहिंजे शरीर में मोह न रखंदासीं। तॾहिं असांखे पंहिंजो अंदर वारे परमात्मा जी अनुभूति थींदी, महसूसु थींदो त उहो अंदर मां असांखे कहिड़ी तरह सां आवाज़ु ॾेई रहियो आहे त कंहिंजो बि ग़ुलाम न थियणो आहे, कंहिंजो बि बंदो न थियणो आहे। जंहिंसां असां पैदा थिया आहियूं उहे ख़ुदि पाण ई आहियूं। अॻिते 8 मिसरा में सचल सरमस्त फरमायो आहे त जहिड़ो भायमि पाण खे तहिड़ो आहियां आऊं, बाक़ी रहियो नाव सचो मूं साहिब जो। चए थो त ए इंसान, ए बंदा, तूं पंहिंजो पाण खे जहिड़ो सम्झंदे, भायमि माना सम्झंदे, महसूसु कंदे तूं ओड़ो थी वेंदे। बाक़ी रहियो नाव, बाक़ी असां जॾहिं हिन संसार में आयासीं तॾहिं असांजे मथां को बि नालो रखियलु कान हो, त उहो नालो असांखे हिन संसार में अचण खां पोइ मिलियो आहे। त उन ई नाले में विश्वास न रखिणो आहे। सचो मूं साहिब जो, उन ई नाले खे अगरि कढी छॾींदासीं त ॼमण वक़्तु न असां वटि न ज़ात आहे, न फ़ात आहे, न नालो आहे। त उन ई साॻे ई उन में जॾहिं परलोक में हुआसीं, ओड़ो साॻियो हिते महसूसु कंदासीं त ईअं लॻंदो त हीउ संसार जेको आहे उहो माया ॼार आहे। हिन संसार में कुझु आहे ई कोन, त हिन संसार जे माया ॼार खां असां दूरि भॼंदासीं ऐं पंहिंजो पाण खे परमात्मा सां मिलाए सघण में सहूलियत हासिलु कंदासीं। कॾहिं? जॾहिं पंहिंजे हस्तीअ में विश्वास न कंदासीं, पंहिंजे बुत में शरीर में विश्वास न कंदासीं ऐं असां पंहिंजो पाण खे परमात्मा सां मिलियल सम्झंदासीं। 9 पैरा आहे त सतगुर सच सुणायो सच्चा तू सुल्तान, तुंहिंजो शाही शान बानप बोली नायका। सतगुर मतिलबु सचल सरमस्त चवे थो त मूंखे पंहिंजे सतगुर वटां, पंहिंजे मुर्शद वटां इहो सबक़ु मिलियो आहे त तूं ई बादशाह आहीं, तूं ई सुल्तान आहीं, तूं ई राजा आहीं। तुंहिंजो ई हिन सृष्टिअ में शाही शान आहे। जीअं राजा जो सॼे सल्तनत ते राज हलंदो आहे, तीअं तुंहिंजो बि हिन सृष्टिअ में राज हलंदो। कॾहिं जॾहिं बानप वारी तूं ॿोली भुलिजी वञे, ग़ुलामीअ वारी ॿोली खे तूं यादि न कंदे। 10 पैरा आहे जॾहिं वेही फ़िक्र में ख़ासो करे ख़्यालु, तॾहिं फ़र्क़ वारा फ़िलहाल बंद ॿधंद विच में। केॾो न सुहिणो बयानु आहे, इहा इम्पॉर्टेंट अथव मिसरा तव्हांजी। हिन में सचल सरमस्त फरमाए थो त जॾहिं वेही फ़िक्र में माना ख़्यालात में, जॾहिं तूं ख़्यालात में, एकांत में, वीचार में विहंदे, ख़ासो करे ख़्यालु माना सुठो ख़्यालु करे विहंदे, तोखे पॉज़िटिव ख़्याल में ध्यान में ईंदा। तॾहिं फ़र्क़ वारा फ़िलहाल बंद विधंद विच में। तॾहिं फ़र्क़ वारा माना जिन पंहिंजो पाण खे परमात्मा खां अलॻि सम्झो आहे, उहे तोखे उन ई पदवीअ तां हेठि किराइण जी कोशिशि कंदा ऐं घणनि ई क़िस्मनि जूं तोखे रुकावटूं ॾियण जी कोशिशि कंदा। पर तोखे पंहिंजे उद्देश्य ते अटल रहणो आहे। उन ई परमात्मा खे पाइण जे लाइ उन पदवीअ तां हेठि न किरणो आहे। चवण जो मतिलबु आहे त हिते सचल सरमस्त सूफ़ियानो राज थो सम्झाए त हक़ या ईश्वर लिकल खज़ानो आहे। पोइ सद थियसि त पाण ज़ाहिर करियां त पंहिंजे हुस्न जो मुशाहिदो माणियां। माना सचल सरमस्त चयो आहे त हक़ या ईश्वर जेको आहे उहो लिकल आहे, पर उनखे जॾहिं इहा सद थी त मां पंहिंजो पाण खे ज़ाहिर करियां, त हुन इंसान जो चोलो पहिरे करे हिन दुनिया में जनमु वरितो ऐं उन्हीअ जो वरी मुशाहिदो पियो माणे। माना उन्हीअ में हू ख़ुशी पियो थो महसूसु करे, पर हू इंसान जो रूप धारे हिन संसार में आयो त आहे, पर हिन संसार जी सृष्टिअ खे, हिन संसार जी सुंदरता खे ॾिसी करे उन में महू थी वियो आहे। मतिलबु उन्हनि जे सृष्टिअ में सुंदरता खे ॾिसी करे उन में गुम थी वियो आहे, वापसि वञण जो नाव उन खां विसरी वियो आहे। इन्हीअ करे हर इंसान खे सचल सरमस्त फरमाए थो त तूं जहिड़ो पाण खे सम्झंदे तहिड़ो पंहिंजो पाण थी वेंदे। जॾहिं फ़िक्र में विहंदे, ईअं जॾहिं पंहिंजे ख़्यालात में विहंदे, तॾहिं तोखे इहा ॻुझी राज़ परमात्मा जी सम्झ में ईंदी। नेक्स्ट आहे त हुते केरु हुयासीं आयासीं हिते केरु थी, हुतड़े नालो ॿियो नाव नए हिते थियासीं
आशिक़ थी आयासीं न त हुयासीं माशूक़ी माम में। मतिलबु हुते माना परलोक में असां केरु हुआसीं ऐं हिते केरु थी आया आहियूं। हुते असांजो नालो ॿियो हो, हिते असांजा नाला अलॻि थी विया आहिनि। आशिक़ थी आयासीं, पहिरियों तव्हांखे ॿुधायो आहे आशिक़ ऐं माशूक़। आशिक़ माना जेको चाहे, माशूक़ माना जंहिंखे चाहिजे। त हुते परलोक में असां ख़ुदि परमात्मा हुआसीं ऐं ॿिया माण्हू असांखे चाहींदा हुआ। पर जॾहिं हिते हिन दुनिया में जनमु वरितोसीं त माशिक़ मां फिरी आशिक़ थी पिया आहियूं। त इन्हीअ करे असांखे आशिक़ ऐं माशूक़ वारो जो विच वारो वेछो आहे त उन खे दूरि करिणो आहे। असां आशिक़ बि पाण आहियूं, माशूक़ बि पाण आहियूं। इन्हीअ खे ध्यानु धरे असांखे सोचणो आहे, इन्हीअ ॻुझ खे परोड़ो आहे, इन्हीअ ॻुढ खे सम्झणो आहे। नेक्स्ट आहे त हुयासीं माशूक़ी माम में, आशिक़ थी आयासीं। अचणु न हो हितु मुंहिंजो, ख़्वाहिश हिकु खयासीं। हुस्न संदी हवस हुई, जंहिं हितु हेरियासीं। विचा आऊं वियास त सचो साॻियो सच थियो। केतिरो न सुंदर बयानु कयो आहे सचल सरमस्त। त हुते माशूक़ हुआसीं, आशिक़ थी करे हिते जनमु वरितो आहे। हिते अचण जो असांजी का हरूभरू अहिड़ी ख़्वाहिश, अहिड़ी चाहना कान हुई। हुस्न संदी हवस हुई, पर हेॾी सुंदर सृष्टि पैदा कई त उन्हीअ हवस, उन्हीअ इच्छा, उन्हीअ ख़्वाहिश खे धरे करे हिन संसार में जनमु वरितोसीं ऐं हिते अची करे हेर पइजी वई आहे ऐं हिते जी सुंदरता जी पंहिंजो पाण में आदत पइजी वई आहे, जो हिते अची करे असां पंहिंजे पाण ते नाला धरिया आहिनि ऐं वापसि वञण जो असां नालो बि की नथा गिनूं। इन्हीअ करे वर वर ॾेई करे सचल सरमस्त सम्झाए थो त हुते जेको कुझु तव्हांखे हो, हिते बि तव्हां उहो ई महसूसु करियो त तव्हांजे हिन संसार जा जेके मोह माया ॼार आहिनि उहे तव्हांखे फासाए की न सघंदा। नेक्स्ट पैरा आहे त इश्क़ों थी इंसान आयो सैलानी सेर ते, सूरत में आदम जे आदम दम महिमान, सचा तू सुल्तान सतगुर सच सुणायो। त इश्क़ विचां माना चाह वटां हिन संसार में इंसान हिन मुसाफ़िरी करणु आयो आहे। त जीअं ॼण मुसाफ़िर थींदो आहे, 4 ॾींहं हिकु जॻह ते रहंदो आहे, वरी वापसि पंहिंजे दग ते पंहिंजे घर में मोटी वेंदो आहे। अहिड़ी तरह ई इंसान बि हिन संसार में मुसाफ़िरी करणु आयो आहे। उनखे वापसि पंहिंजे परलोक, पंहिंजे देश ॾांहुं मोटिणो आहे, रवानो थियणो आहे। सूरत में आदम जे आदम न, पंहिंजे इंसान जी सूरत में ई हिन संसार जो हू आदम दम महिमान, हिकु हिकु पल जो हू महिमान आहे। महिमान जेको हूंदो आहे उहो घणा ॾींहं कंहिंजे घर में न टिकंदो आहे। अहिड़े तरह ही इंसान जेको आहे उहो ख़ुदि पाण मुसाफ़िर आहे, महिमान बणिजी करे हिन संसार में आयो आहे। त हिन संसार खे हू पंहिंजो छो थो सम्झे। सचा तू सुल्तान सतगुर सुञाण, तूं सुल्तान आहीं, तूं बादशाह आहीं, इहो मूंखे पंहिंजे सतगुर वटां उपदेश सिख्या मिली आहे। नेक्स्ट आहे ॿियाही बानप छॾ सचा आव अहदियत में, लमहूं दमहूं लॾ त पाकाई पाक थिए। केतिरो सुंदर बयानु थियल आहे त ॿियाई बानप छॾ, ॿियाई ऐं बानप वारी ग़ुलामीअ वारी बंदगीअ वारी जेका भाषा आहे उहा असांखे छॾणी आहे। सचा अहदियत में, अहदियत में माना परमात्मा जी बंदगीअ में, हेकड़ाईअ में असांखे गुम थी वञिणो आहे। लमहूं दमहूं छॾ, लमहूं दम जिस्म ऐं जान जी असांखे परवाह न करणी आहे। जॾहिं जिस्म ऐं जान में असांजो मोह न रहंदो तॾहिं उहे ई वापसि पवित्र थी पवंदासीं, पाक बणिजी पवंदासीं। निज पवित्र सरापा पाक माना सिर खां पेर ताईं असां हिकदमि पाक हस्ती बणिजी पवंदासीं। कॾहिं? जॾहिं असां पंहिंजो पाण खे भाषा सम्झंदासीं, बानप वारी ॿोलीअ में विश्वास न रखंदासीं, तॾहिं असांखे उन्हीअ साॻिए परमात्मा जी हस्ती ॾिसण में ईंदी, परमात्मा जो नज़ारो, गुज़ारत जो नज़ारो ॾिसण में ईंदो। नेक्स्ट आहे त तूं ई मालिक मुल्क जो बानो बाइम पाण, तूं हिन मुल्क जो मालिक आहीं, तूं पंहिंजो पाण खे बानो न सम्झ। लाखेर फे अबिधी इहो अथई उञाण, लाखे बाने थियण मां को बि फ़ाइदो कान्हे। हिते आहे न जेके तव्हांजे किताब सचल सरमस्त आहे उहो तव्हां जेॾीमहिल मां तव्हांखे लेक्चर हिन में ऑनलाइन ॿुधायां थी त उहे तव्हां खोले वेंदियूं कयो। उन में हेठि जेके आहिनि पोएम जे, उन में तव्हांखे मीनिंग्स लिखियलु अथव। जीअं लाखे फे अदबी जी मीनिंग ॾिसो, हुन में लिखियलु अथव त बाने या बाने थियण मां का बि चङाई कान्हे। इन जो मतिलबु अथव त असां अगरि पंहिंजो पाण खे बानो सम्झंदासीं
त उन्हीअ मां को बि असांखे फ़ाइदो कोन थींदो। इहो अथई उहिञाण माना निशान, इहो परमात्मा खे सुञाणण जो सही निशान आहे। सूरत मंझि सुञाण पाण पंहिंजो पाण, तूं पंहिंजी सूरत में पंहिंजो पाण खे सुञाणण जी कोशिशि कर। जॾहिं तूं पंहिंजे अंदर मां परमात्मा खे सुञाणंदे तॾहिं तोखे असली परमात्मा जो दर्शन थींदो। बसि अॼु एतिरो ई। नेक्स्ट पोइम अञा हिन में आहे न, इहो पार्ट 3 में पाण नेक्स्ट पीरियड में कंदासीं।